अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। सूमर खां वठी ही ड्रामो कोन हली रहियो आहे। काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त हाणे ही ड्रामो ख़त्म थी चुको आहे ऐं ही ड्रामो हाणे कोन हलंदो। दोस्तों, असल हक़ीक़त छा आहे इहो अॼु मां तव्हांखे वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं जे अगर तव्हांखे वीडियो पसंद अचे तो कमेंट ज़रूर करियो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको आहे त जेकियूं क़िस्तूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं एडिट थियल हुयूं, यानी सिंध टीवी चैनल वारनि वटि एडिट थियल हुयूं, उहे त सिंध टीवी चैनल ते हली चुकियूं। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसातनि जे करे बाक़ाया क़िस्तूं रिकॉर्डिंग न थी सघियूं हुयूं, इन लाइ ही ड्रामो सिंध टीवी चैनल ते बंदि कयो वियो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 4-5 ॾींहं थी विया आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तेज़ीअ सां शूटिंग थी रहियो आहे। तमामु जल्द हाणे सिंध टीवी चैनल ते ॿीहर बक़ाया क़िस्तूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं हलायूं वेंदियूं। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे तो मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।